1.5 सदी पुरानी अमरोट शरीफ़ जी जामिया मस्जिद। अमरोट शरीफ़ ज़िले शिकारपुर जे तालके गढ़ी यासीन जो एक तारीख़ी ॻोठु आहे। ही ॻोठु गढ़ी यासीन शहर खां 9 किलोमीटर ॾखिण में वाक़िअ आहे। ही ॻोठु 2 तारीख़ी मस्जिदुनि मस्ती खान दल जी मस्जिद, पाणीअ वारी मस्जिद ऐं मौलाना ताज महमूद अमरोटीअ जी दरगाह जे करे मशहूरु आहे। ॻोठ में मौजूदु सभ खां पुराणी जामिया मस्जिद ज़मींदार मस्ती खान दल तामीर कराई हुई, जेको पंहिंजी सखावत जे करे मशहूरु हो। चयो वञे थो त मस्ती खान दल मस्जिद जी तामीर जे लाइ शिकारपुर जे मशहूरु राज़न ऐं काठ जे कारीगरनि खे आंदो। जामिया मस्जिद मुस्ततील ऐं मनसूबा बंदीअ सां ठहियलु आहे। मस्जिद में दाख़िल थियण लाइ हिकु ख़ूबसूरत मेहराब नुमा दरवाज़ो आहे, जंहिं ते गुंबद जो ताज ठहियलु आहे। मस्जिद जे उन मुखिया दरवाज़े खे चमकंदड़ नीरी टाइल्स जो आराइशी कमु करे सींगारियो वियो आहे। डेकोरेशन जो अहिड़ो ई हिकु नमूनो मस्जिद जे मुखिया निमाज़ वारे हाल जे मरकज़ी दरवाज़े ते बि ॾिसी सघिजे थो। मस्जिद जी हिकु ख़ासि ख़ुसूसियत गुंबज़ वारा कमरा आहिनि, जेकी मस्जिद जे मुखिया दरवाज़े जे भर में आहिनि। आम तौर ते मस्जिद जे मुखिया दरवाज़े ते हिकिड़ो गुंबज़ ॾिठो वियो आहे, पर इहा जिदत शिकारपुरी कारीगरनि अख़्तियार कई त दरवाज़े जे पासे वारनि कमरनि ते बि गुंबज़ रखिया विया आहिनि, जेकी बरसातुनि जे करे जुज़वी तौरु ड्रही पिया आहिनि। इहे कमरा महिमाननि ऐं पेश इमाम लाइ इस्तेमालु थींदा हुआ। साॻे ई नमूने अहिड़ा गुंबज़ वारा कमरा अमरोट शरीफ़ जी दरगाह वारी मस्जिद में बि नज़र अचनि था। इहो ख़ासि नमूनो फ़क़ति अमरोट शरीफ़ जे मस्जिदुनि जो आहे ऐं गढ़ी यासीन तालके जे ॿिए कंहिं बि मस्जिद में नज़र नथो अचे। जामिया मस्जिद जी हिकु ॿी ख़ासियत काठीअ जो विरांडो आहे। उन विरांडे खे 6 मेहराबनि वारा दरवाज़ा आहिनि, जिन मथां काठ जूं डिज़ाइन वारियूं ॼारियूं लॻल अथसि। विरांडे जी छिति 5 थंभनि ते बीठी आहे। विरांडे जी काठ वारनि ॼारियुनि ते जामेट्रिकल डिज़ाइनियूं ऐं गुलकारी थियल आहे। विरांडे जी रंगीन काठ जी छिति डेकोरेशन जे लिहाज़ खां सभ खां वधीक सुहिणी ऐं शानदार आहे। काठ जे विरांडे मां 3 दरवाज़ा मस्जिद जे मुखिया निमाज़ वारे हाल न खुलनि था। मुखिया निमाज़ वारे हाल जी पेंट थियल काठ जी छिति उन जी जामेट्रिकल डिज़ाइन जे करे मशहूरु आहे। मस्जिद जी तामीर करण में मस्जिद जे अंदरि ख़ासि तौर ते हवा जे गुज़र ऐं रोशनीअ जी फ़राहमीअ ते ख़ासि ध्यानु ॾिनो वियो आहे। दीवारुनि ते दरियुनि जूं 2 क़तारूं ठहियल आहिनि त जीअं मस्जिद जे अंदरें निमाज़ वारे कमरे खे रोशनी ऐं हवा जो गुज़र मिली सघे। मेहराब जे मथां 4 तख़्तनि ते अल्लाह ऐं मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा नाला लिखियल आहिनि। उलहंदे दीवार जो मेहराब वारो हिसो चमकंदड़ टाइल्स सां सींगारियल आहे। मेहराब जे मथां हिकु लिखत आहे, जंहिं ते 1309 हिजरी 1891 ईस्वीअ में मस्जिद जे तामीर थियण जी तारीख़ लिखियल आहे। ही मस्जिद हिन वक़्तु ज़बून हालीअ जो शिकार आहे ऐं इन तारीख़ी मस्जिद खे मरमत जी ज़रूरत आहे।